वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त पाकिस्तान जे जवाब भारत जूं अखियूं खोले छॾियूं। भारत हिन तारीख़ी शिकस्त खे क़यामत ताईं यादि रखंदो। हवाई फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाक फ़ौज दुश्मन खे तारीख़ी शिकस्त ॾिनी आहे। वज़ीर आज़म जो चवण आहे त पाक फ़ौज भारत खे शिकस्त ॾेई दुनिया खे हैरान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त बहादुर जवाननि पंहिंजी सलाहियतुनि ज़रिए दुनिया खे हैरान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त हर पाकिस्तानी खे पंहिंजे बहादुर फ़ौज ते फ़ख्रु आहे। संदसि चवण आहे त पाकिस्तान भारत जा 5 न पर 6 जहाज़ किराया आहिनि। वज़ीर आज़म जो चवण आहे त भारत दुनिया खे ॿुधायो त हू ख़िते जो चङो मुड़ुसु आहे। 10 मई ते बहादुर जवाननि भारत जी इहा दावा धूड़ करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त सॼी क़ौम खे बहादुर फ़ौज ते फ़ख्रु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त पाकिस्तान जे जवाब भारत जूं अखियूं खोले छॾियूं। भारत हिन तारीख़ी शिकस्त खे क़यामत ताईं यादि रखंदो। हवाई फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाक फ़ौज दुश्मन खे तारीख़ी शिकस्त ॾिनी आहे। पाक फ़ौज बहादुर भारत खे शिकस्त ॾेई दुनिया खे हैरान करे छॾियो। वज़ीर आज़म जो चवण आहे त बहादुर जवाननि पंहिंजी सलाहियतुनि ज़रिए दुनिया खे हैरान करे छॾियो। हर पाकिस्तानीअ खे पंहिंजी बहादुर फ़ौज ते फ़ख्रु आहे। संदसि चवण आहे त पाकिस्तान भारत जा 5 न पर 6 जहाज़ किराया आहिनि। भारत दुनिया खे ॿुधायो त हू ख़िते जो चङो मुड़ुसु आहे। 10 मई ते बहादुर जवाननि भारत जी इहा दावा धूड़ करे छॾी। वज़ीर आज़म वधीक चयो त सॼी क़ौम खे बहादुर फ़ौज ते फ़ख्रु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त पाकिस्तान जे जवाब भारत जूं अखियूं खोले छॾियूं। अहम ख़बर नाज़रीन अव्हां सां शेयर कंदा पिया हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त पाकिस्तान जे जवाब भारत जूं अखियूं खोले छॾियूं। भारत हिन तारीख़ी शिकस्त खे क़यामत ताईं यादि रखंदो। हवाई फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाक फ़ौज दुश्मन खे तारीख़ी शिकस्त ॾिनी आहे। पाक फ़ौज भारत खे शिकस्त ॾेई दुनिया खे हैरान करे छॾियो। हुन चयो त बहादुर जवाननि पंहिंजी सलाहियतुनि ज़रिए दुनिया खे हैरान करे छॾियो। हर पाकिस्तानी खे पंहिंजे बहादुर फ़ौज ते फ़ख्रु आहे। संदसि चवणु हो त पाकिस्तान भारत जा 5 न पर 6 जहाज़ किराया आहिनि। भारत दुनिया खे ॿुधायो त हू ख़िते जो चङो मुड़ुसु आहे। 10 मई ते बहादुर जवाननि भारत जी इहा दावा धूड़ करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त सॼी क़ौम खे बहादुर फ़ौज ते फ़ख्रु आहे।